भाई बहनों के अस्सलाम वालेकुम जी सिंध बोली जरा जट तोते हुक्मरान थींदा जरा जट तोते हुक्मरान थींदा छोको नस्लन जा नुकसान थींदा जरा हथियार धरती जा मेमार थींदा जरा हथियार धरती जा मेमार थींदा तदा भाग पंजा खटन हार थींदा जरा हक इंसाफ जूतन साथ थिबो जरा हक इंसाफ जूतन साथ थिबो ऐसंदो मुल इज्जत बटे नान थींदा त छोको नस्लन जा नुकसान थींदा जदा तू आई मां भी असा थी पियासी जदा तू आई मां भी असा थी पियासी ऐ असा जा असा साण गमखार थींदा तदा भाग पंजा खटन हार थींदा धरती लुटण ला वण चोर चूंडू धरती लुटण ला वण चोर चूंडू वरी वोंड दींदड़ नादान थींदा त छोको नस्लन जा नुकसान थींदा जदा हू लुटेरा वठण वोट ईंदा जदा हू लुटेरा वठण वोट ईंदा उन्हनि ते बि जूतनि जा वस्कार थींदा तॾहिं भाग पंहिंजा खटण हार थींदा बहरान कस्बी ऐं हाजी निमाज़ी बहरान कस्बी ऐं हाजी निमाज़ी ॾाढी हुजे पर मुस्लमान थींदा त छोको नस्लन जा नुकसान थींदा सवाल जे पुछण ते न काफरू चवंदा सवाल जे पुछण ते न काफरू चवंदा मुला कूड़ खां बि शर्मसार थींदा तॾहिं भाग पंहिंजा खटण हार थींदा मता धी पढ़ाई जो गैर न रहंदी ऐं कमज़ोर एॾा जे ईमान थींदा त छोको नस्लन जा नुकसान थींदा घणा मस्जिदनि खां थी स्कूल पवंदा घणा मस्जिदनि खां थी स्कूल पवंदा ऐं न्याणियूं पढ़ाइण लाइ बेदार थींदा तॾहिं भाग पंहिंजा खटण हार थींदा जॾहिं मान मुंसिफ न कुर्सीअ जो रखंदा जॾहिं मान मुंसिफ न कुर्सीअ जो रखंदा ऐं रिश्वत शुफार जा तूफ़ान थींदा त छोको नस्लन जा नुकसान थींदा जॾहिं देश जा ही समूरा इदारा जॾहिं देश जा ही समूरा इदारा रिश्वत सिफारिश का बेजार थींदा तॾहिं भाग पंहिंजा खटण हार थींदा जिते अनपढ़ लाहे उस्ताद बणबो जिते अनपढ़ लाहे उस्ताद बणबो ऐं पढ़ियल पेट ख़ातिर परेशान थींदा त छोको नस्लन जा नुकसान थींदा जॾहिं देश मुंहिंजे जा मज़दूर हारी जॾहिं देश मुंहिंजे जा मज़दूर हारी सॼे देश जा पाण मुख्तियार थींदा तॾहिं भाग पंहिंजा खटण हार थींदा गुलामीअ जी बुछड़ी बीमारीअ में फाथल गुलामीअ जी बुछड़ी बीमारीअ में फाथल बचा कीअं को तुंहिंजा फने खान थींदा त छोको नस्लन जा नुकसान थींदा देबल मोहन गंदा मौज बीहर करन ऐं बरन में बि वस्कार थींदा तॾहिं भाग पंहिंजा खटण हार थींदा सॼो ॾींहुं घर में जे भञी ने खटोला सॼो ॾींहुं घर में जे भञी ने खटोला ऐं रुगो ॾींहं जा ख्वाब महिमान थींदा त छोको नस्लन जा नुकसान थींदा अञा साह आहिनि सलीबनि ते टंगियल अञा साह आहिनि सलीबनि ते टंगियल सलीबनि जा टुकड़ा जॾहिं चार थींदा तॾहिं भाग पंहिंजा खटण हार थींदा शियोब काफ़र त सुनीब काफ़र शियोब काफ़र त सुनीब काफ़र जे मस्जिद मजा एड़ा ऐलान थींदा त छोको नस्लन जा नुकसान थींदा मस्जिद जो चंदो ऐं मस्जिद जुमानियूं मस्जिद जो चंदो ऐं मस्जिद जुमानियूं बिनण खां ई आजा नंढा ॿार थींदा तॾहिं भाग पंहिंजा खटण हार थींदा सत्यानाश को मुंहिंजे थींदो तॾहिं